अज जो वचन सो क्यों बिसरे ज अगन में राखे, सो क्यों विसरे जी अगन में राखे, गुर प्रसाद को बिरला लाखे, गुर प्रसाद को बिरला लाखे। सतगुरु चवंता वो भगवान कीअं विसरे जेको आग में असांजी रक्षा तो करे, अग्नीअ में भी रक्षा तो करे। वो भगवान कीअं विसरे जेको अग्नीअ में भी रक्षा तो करे। लेकिन इहा ॻाल्हि कोई विरलो सत्संगी प्रभु जो भक्त समझी सघंदो आहे। विरला यानी कोई इन कृपा के भगवान जी दया के समझी सघंदो आहे। चो हरे राम हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सभिनि खां पहिरियों असां जॾहिं गर्भ में हूंदा आहियूं त गर्भ में आग हूंदी आहे जेके जठरा अग्नि चवंदा आहिनि। जंहिं आग में असांजो सभु तरह जो अन्न पची वेंदो आहे। भक्ष्य भोज्य लेह चोष्य इन्हनि चइनि तरहनि में हज़ारनि लखनि प्रकारनि जा जेके बि भोजन हूंदा आहिनि, खाइण पीअण जी शयूं हूंदियूं आहिनि, इन्हनि चइनि विधियुनि में ई हूंदियूं आहिनि। भक्ष्य यानी चबाए करे खाइण वारो, भोज यानी पीअण वारो जीअं खीर, लेह यानी जीअं चटनी वग़ैरह हूंदी आहे चटण वारी शयूं, ऐं चोष्य यानी चूसण वारी जीअं गन्नो वग़ैरह कमंद। दुनिया भर जा जेके बि पदार्थ हूंदा आहिनि इन्हनि चइनि विधियुनि जे अंदरि ई हूंदा आहिनि, ऐं जठरा अग्नि सभिनि खे पचाए छॾींदी आहे। चओ हरे राम। हरे राम। केॾी कमाल जी ॻाल्हि आहे। 100 साल माण्हू खाईंदा रहंदा आहिनि ऐं अंदरि भॻवान जी इहा विज्ञान हली रही आहे, अग्नि भरी रही आहे। इन करे त असां न खाईंदा आहियूं। हिकु ॾींहुं ॿ ॾींहं त उहा अग्नि शरीर खे ई जलाइण लॻंदी आहे। माण्हूअ जो वज़न पहिरियों घटि थींदो आहे, चर्बी जलण लॻंदी आहे, धीरे धीरे माण्हू सन्नो थियणु लॻंदो आहे, ऐं वाक़ई 2-3 महीना न खाए त प्राण ई निकिरी वेंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। लेकिन ॿार जॾहिं गर्भ में हूंदो आहे साध संगत जी, त उन अग्नीअ जे विच में उहो ॿार कीअं बचंदो आहे? चवंदा आहिनि प्रभु रक्षा कंदा आहिनि। ऐं केवल अग्नि न हूंदी आहे उते, त जेके बि असां मिर्च मसाला खायूं था उहे सभु उनखे कष्ट पहुचाईंदा आहिनि। दवा, कई तरह जा रसायनिक पदार्थ, मलमूत्र थैली ॿधल पई आहे। अहिड़ी बाहि में भगवान असांजी रक्षा कई, असां सकुशल जन्म वरितोसीं। चओ हरे राम। हरे राम। केॾी कृपा आहे। आ जन्म वठंदे ई वरी भगवान खे भुलिजी वियासीं। किथे आहे यादि? कोई शुकुरु कोन्हे, कोई यादि कोन्हे, कोई स्मरण कोन्हे। हलो मनमुख माण्हुनि खे त पतो ई न हूंदो आहे, लेकिन गुरमुख माण्हूअ खे त न भुलिजणु खपे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। ॿी हूंदी आहे प्रकट आग जेकी जलाईंदी आहे, जेकी आग तव्हां ॾिसंदा आहियो। उन में बि प्रहलाद महाराज जी रक्षा करे वरिती भगवान। बाल बांको न थियो, जलाइण वारी होलिका जली वई, प्रहलाद खे कुझु न थियो। पांडवनि खे जलायो दुर्योधन लाक्षागृह में, लेकिन कुझु बि न थियो। भगवान उन्हनि जी उते बि रक्षा कई। अरे इंसान जी त छॾियो, 5 ॿार हुया ॿिलीअ जा, ऐं कुंभार उहो बि आऊं तपाए छॾियो। ऐं कुंभार जी आग कीअं लॻंदी आहे? 10 बर्तन रखियल आहिनि, उहो धू धू करे मथे आकाश में लपटियूं थी उॾामनि, ऐं ॿिलीअ जा ॿार सभिनि खां हेठे वारे बर्तन में पिया आहिनि। लेकिन प्रहलाद महाराज प्रार्थना कई, कुंभार हथ जोड़े रोई करे उन जे घर वारीअ प्रार्थना कई। एॾी देरि बाहि उहा विसामी न सघंदी आहे, काफ़ी बाहि हलंदी आहे।
लेकिन जॾहिं बाहि विसामी बरसाति पई भॻवान जे महर जी त ॿिलीअ जे ॿारनि जो हिकिड़ो वार बि न झलियो। अहिड़ा दीन बंधु आहिनि जेके जीव जंतुनि जी बि रक्षा था कनि। केरु सम्झी सघंदो? गुर प्रसाद जंहिं ते सतगुरु कृपा कंदा उहो प्रभुअ जी कृपा खे सम्झी सघंदो। लेकिन हिकिड़ी अञा भयंकर आग आहे। कहिड़ी? काम क्रोध लोभ मोह अहंकार तृष्णा वारी आग। इहा भयंकर आग जेकी आहे इहा भव सागर में असांखे जलाए छॾींदी आहे, पार न थियणु लॻंदी आहे। इन आग खां बि उहे भॻवानु बचाए वठंदा आहिनि। टिनी तरहनि जे आग खां प्रभु रक्षा कंदा आहिनि। ज़रूरी न आहे कि ॿाहिरीं आग में हर कोई माण्हू दुर्घटनाग्रस्त थिए, लेकिन हीअ आग त हर जीव खे, हर प्राणीअ खे, हर मनुष्य खे जीअरो ई जलाए रही आहे। चिंता जीअरो जलाए रही आहे, वासना विकार माया जीअरो ई त जलाए रही आहे। न त शांति छो अचे, एॾा दुख कष्ट छो अचनि? इन करे ई त आहिनि कि तृष्णा रूपी अग्नि कंहिंखे नथी छॾे। कोई विरला संत महात्मा गुर प्रसाद गुरुनि जी कृपा सां भगवत कृपा पाए करे कोई विरलो इन कृपा खे महसूसु कंदो आहे। हाणे ॾिसो, कननि सां त असां बि ॿुधोसीं ऐं ॿुद्धीअ सां सम्झी बि वियासीं, हा न? त आग खां भॻवानु रक्षा कंदा आहिनि, गर्भ में रक्षा कंदा आहिनि, पंहिंजे दासनि ते तृष्णा जे आग खां रक्षा कंदा आहिनि, ॿाहिरि बि दुखनि में। हाणे आग जो अर्थ एतिरो ई न आहे कि कंहिंखे बाहि में जले त उनजी रक्षा कंदा, पाणीअ में ॿुॾे त उनजी रक्षा न कंदा, न, सभिनि में रक्षा कंदा आहिनि। काई बि ॻाल्हि हुजे त ॿुधायो भाई, पतो त असांखे बि पइजी वियो, लेकिन पोइ जेको पतो पइजी वियो त उनजो भॼन कयूं था छा जीवन भर? उनखे पंहिंजो थोरी था सम्झूं, नथा सम्झूं न। इहा ई गुरूअ जी कृपा आहे, कोई विरलो पाईंदो आहे। दिमाग़ जे सतह ते सभु सम्झंदा आहिनि, सभु सम्झी वेंदा आहिनि, लेकिन उन ॻाल्हि खे कोई कोई पकड़ींदो आहे ऐं हली पवंदो आहे। प्रभुअ जा प्यारा भक्त इहो सम्झी करे कि असांजा रक्षक त भॻवान आहिनि, दयालु उहे ई आहिनि, लोक परलोक ॿई उन्हनि जे मुठीअ में आहिनि। पोइ मां ॿिए कंहिंजो सहारो खणां, उनजो भॼन छो न कयां? लक्ष्मी जिन जा चरण थी दबाए, 99% इंसान धन जे पोयों जीवन गवाईंदा आहिनि। 99%। भाई धन सभु कुझु न आहे, पर धन बिना कुझु बि न आहे। तरह तरह जा तर्क वितर्क करे आख़िर धन जे पोयों जीवन गारे छॾींदा आहिनि। ऐं कुझु धंधो न कंदा आहिनि, आलस में भरिजी करे, त उहे बि भॼन न कंदा आहिनि। उहे आलस में वेठा हूंदा आहिनि, तमो गुण में। कोई विरला जागंदा आहिनि, को विरला गुरमुख बूझे। चओ हरे राम हरे राम। तरी चवनि था, जाग ले रे मना जाग ले, कहाँ गाफिल सोया, जो तन उपजा संग ही सो भी संग न होया। जेके बि उपक्रम असांजा आहिनि कंहिंजे लाइ, शरीर जे लाइ, उहो शरीर बि त न रहंदो। आख़िर में त शरीर बि छॾिणो पवंदो न। आत्मा त आख़िर इन जो त्याग कंदी आहे, शरीर जो। आई त इन सां गॾु, लेकिन वेंदी त छॾे करे। वरी ॿिया कपिड़ा पाईंदी, त असां उन कपिड़नि जी ॾाढी चिंता था कयूं। कपिड़नि जे अंदरि जेके असां आहियूं उनजी कोई चिंता कोन्हे, कपिड़नि जी बसि चिंता आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। तरी चवनि था भाई, आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से दूजे नाते तोड़ दे। मन मानसिक व्यवहार में न। इन करे भगवान खे पंहिंजो सम्झो। त गीता में त भगवान चवनि था, कोई सम्झी वञे कि मां दयालु आहियां, मुक्ति पाए वेंदो। भीतर तक सम्झी वञे यानी सुख में दुख में बि उनखे दयालु सम्झे, हानीअ में लाभ में, ॿिन्ही में। असां त छा कंदा आहियूं, लाभ में भॻवानु ॾाढा दयालु आहिनि, मुंहिंजो धंधो बढ़िया हली पियो, हाँ
मुंहिंजी शइ गुम थी वई, मिली वई, मूंखे हे मिली वियो, हो मिली वियो, ऐं हानी थिए त पोइ दया किथे नज़र ईंदी आहे? पुट पोटो थिए त दया नज़र ईंदी आहे, कोई गुज़ारे वञे त कंहिंखे दया नज़र ईंदी? ईंदी दया नज़र? और कोई चई बि न सम्झंदो, सम्झाए बि न सघंदो कोई। ॿुधायो, नरसिंह महाराज जो बालक गुज़ारियो 16 साल जो, सभु परचाणी ॼणा आया त छा था ॾिसनि, नरसिंह राम मेहता झांझ खणी करे भॻवान जे साम्हूं कीर्तन थो करे। और नरसिंह राम मेहता जी आ वाणी अथव कि भलो भयो छूटियो जंजाल, प्रेम नूं भजबो श्री गोपाल। सुठो थियो भैया जंजाल छॾिजी वियो, हाणे त मां प्रेम सां हरीअ जो भॼन कंदुमि। माण्हू चवणु लॻा तव्हां होश में त आहियो नरसिंह जी? पाड़े वारा था रोअनि, तव्हांजो 16 साल जो मासूम नौजवान ॿार गुज़ारियो आहे, कमाल आहे। तव्हां भॻवान जो शुक्र था कयो पिया, जंजाल था चओ, छा फ़र्क़ु आहे? तॾहिं नरसिंह जी चवनि था इहो ई फ़र्क़ु आहे कि तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो सम्झंदा आहियो त हाय हाय करे रोअंदा आहियो। मां कॾहिं पंहिंजो सम्झो? मां त पंहिंजे शरीर खे बि पंहिंजो न सम्झो आहे। मुंहिंजो जेको पुटु हुयो व्यवहार में जनम वठी आयो, इहा त अमानत हुई। उन मुंहिंजे श्री कृष्ण जे बगीचे जो हिकिड़ो गुल भॻवानु ॾिनो, हिकिड़ी ज़िमेदारी थी वई कि उनखे जल ॾियणु, भोजन ॾियणु, उनजी सार संभाल लहणी हुई। उहा ज़िमेदारी छॾिजी वई। हाणे निश्चिंत थी करे भॼन कंदुमि कि न? इन करे त चवां थो प्रेम नूं भजबो श्री गोपाल। हिकिड़ो जंजाली हुयो, जेतिरी ज़िमेदारी ओतिरो जंजाल। ॿुधायो, असां जहिड़ो माण्हू पहुची सघंदो उन स्तर ते? कबीर साहब शरीर छॾण खां पहिरियों चई आहे कि सुठो थियो भाई मटको भॼी पियो। हाणे मां पाणी भरण खां ई बची वियुमि। अरे कहिड़ो मटको कबीर साहब? चवनि था हो मटको न मिटीअ वारो, हे मिटीअ वारो शरीर, इन में रोज़ु पाणी भरणो पवंदो, इनखे खाराए, भोजन कराए, इनखे क्रिया कराए, वरी इन सां जेके जेके माण्हू जुड़िया उन्हनि सां नाता जोड़, ओॾे वञु, काथे उथणी वेहणी आहे, व्यवहार आहे, अचणु वञणु आहे, सुख दुख आहे, अरे सभु ॾिसणो पवंदो। सुठो थियो इन जंजाल खां मां पार थी वियुमि। कबीर साहब पंहिंजे लाइ था चवनि ऐं जीते जी था चवनि, भला हुआ मेरी मटकी फूटी, भला हुआ मेरी मटकी फूटी, मैं तो पनिया भरन ते छोटी रे, मैं तो पनिया भरन ते छोटी रे, भला हुआ मेरी मटकी फूटी। सुठो थियो कि हाणे मां पंहिंजे प्रीतम जे घर थो वञा, वापसि थो वञा, हिन जंजाल खां बची वियुमि। कंहिं चयो आहे जॾहिं आत्मा शरीर छॾींदी आहे न त ॾाढो आनंद बिल्कुलु ऐं हल्कोपन बिल्कुलु हवा वांगुरु महसूसु कंदी आहे। असां 2 थैला पकड़े करे हलूं, घणी देरि पकड़ींदासीं, ऐं छॾंदासीं थैलनि खे, सामान खे, त आरामु मिलंदो न शरीर खे। त अहिड़ी तरह सां जॾहिं शरीर बि आत्मा छॾींदी आहे त उनखे, हाणे आत्मा केरु? असां त आत्मा खे अलॻि था सम्झूं, शरीर खे मां था सम्झूं। त शरीर छॾिजंदो त असां त मरी वेंदासीं, असां न मरंदासीं, शरीर छॾिजी वेंदो, असां ई हल्कोपन महसूसु कंदासीं। उहो स्वरूप त असां ई आहियूं। चओ हरे राम हरे कृष्ण। भाई ईअं 2 हथ में तव्हां गुलाब जामुन खणी हलो, वज़न वधीक त कोन्हे, गुलाब जामुन जो घणो वज़न, हाँ, लेकिन परेशानी वॾी आहे। अचो वञो, काथे वियो, वाहन हलायो, सामान खणो, कोई कमु कयो, ॾाढी वॾी परेशानी आहे। लेकिन उहो ई गुलाब जामुन अगरि तव्हां पेट में विझी छॾियो, खाई छॾियो, त पोइ कहिड़ी परेशानी आहे?
हथ फ्री थी वेंदा न। तीअं भगवान जो तन अर्पण करे छॾियोसीं। संत महात्मा चवनि था भॼी पियासीं, जंजाल खां ई आज़ादु थी वियासीं, स्वतंत्र थी वियासीं। सभु दुख सभु बंधन कंहिंमें? वासना में। वासना कंहिंखे चइबो आहे? वासना जाते रहणो न आहे, उन में दिलचस्पी रखणु, इहा ई त वासना आहे। जा रहणा नाही ऐत जग तां कायत गारब हंडिए। जॾहिं संसार में रहणो ई न आहे, छाजो अभिमान भाई, छाजो अभिमान? चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। यात्रा कंदे हलंदे फिरंदे, होटल में काथे लॉज में रुकंदे, धर्मशाला में हज़ार क़िस्म जा माण्हू मिलंदा आहिनि। कोई सुठा मिलंदा आहिनि, कोई ख़राब मिलंदा आहिनि, लेकिन असां उन सां लड़ाई झगड़ो न कंदा आहियूं। सुठनि जे पोयां उन्हनि जे घर न भॼी वेंदा आहियूं। अरे भैया ठीकु आहे, ग़लति आहे, सही आहे, सही आहे, ठीकु आहे, असांखे त हथ जोड़ करणी आहे, सुभाणे वञिणो आहे वापसि, हे पंहिंजे रस्ते ते, असां पंहिंजे रस्ते ते। संत चवनि था उहा ई त इहा धर्मशाला आहे, सुठा आहिनि माण्हू, ख़राबु आहिनि। जयराम जी की कयो भैया, तूं पंहिंजो कमु ॾिस, तोखे छा करिणो आहे? चओ हरे राम हरे राम। नारायण तू बैठ के अपनो भुवन बुहार। संत नारायण जी चवनि था तूं ॿियनि जी बुराइयूं न ॾिस, मतिलबु कोन्हे, उन जा त दोष कटिजी वेंदा, पाप तुंहिंजे सिर ते चढ़ी वेंदे। तूं पंहिंजे घर खे साफ़ कर, तुंहिंजे घर में घणो कचिरो आहे। ॿियनि जे घर में आंधी आहे, तूफ़ान आहे, या साफ़ आहिनि संगमरमर वांगुरु, तोखे छा करिणो आहे? तूं पंहिंजे झोपड़ीअ खे साफ़ कर। चओ हरे राम हरे राम। इन करे सतगुरु चवनि था त प्रभु असांजी अग्नीअ खां रक्षा कंदा आहिनि। उन ॻाल्हि खे सम्झो भाई, उनखे बूझे यानी सम्झी वञे, उन ॻाल्हि खे सम्झी वठो। जंहिं बाहि खां रक्षा कई आहे, पहिरियों जन्म वठणु शर्त, गर्भ में 9 महीना रक्षा कई आहे, वरी असांजी ॿाहिरि बि रक्षा कई आहे। रक्षा न करियां त एतिरा साल असांजो सफल जीवन कीअं हले हा? जन्मदिन इन करे त मल्हाईंदा आहिनि कि जेतिरो जीवन गुज़रियो आहे तव्हांजी कृपा सां सुख सां गुज़रियो आहे। इहा ई त भावना आहे हिकिड़ी, बसि ॿियो कहिड़ो बाक़ी तरीक़ो आहे जनमदिन मल्हाइण जो? हेतिरी सी त ॻाल्हि आहे कि एतिरो जीवन सुख सां गुज़रियो, उन तरफ़ त असांजो ख़्यालु ई कोन्हे। अगरि इहो ई ख़्यालु हुजे पोइ त असां भॻवान जो ई भॼन कयूं न। उन ॾींहुं जेको बचियलु आहे उनजो कोई हिसाबु किताबु कोन्हे, उनजी गारंटी कोन्हे। हा, अगरि भॻवान ते भरोसो रखूं त भॻवानु अचण वारो समय बि असांजी रक्षा कंदा। ऐं केवल ॿाहिरी शरीर जी रक्षा न, असांजे आत्मा जी रक्षा कंदा विषयनि खां। असली बाहि ख़तरनाक त उहा ई आहे, तृष्णा वारी। काम क्रोध लोभ मोह अहंकार मद मत्सर, ओहो याहूं जुगत बिहाने कई जन्म गुज़री आहे। इन तरीक़े सां असांखे जलंदे जलंदे बाहि में अंधकूप महाभयान नानक पार उतार। प्रभु रक्षा कर, दया कर दातार, तुंहिंजे शरण आहियूं, तुंहिंजा ॿार आहियूं। तूं ॾाढो दयालु आहे, तूं ॾाढो कृपालु आहे प्रभु।